नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवाया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। नए साल के मौके ते अवाम ते महांगाई जो बम किरण जो तैयारियों मुकम्मल। हुकूमत IMF जा शर्त पूरा करण लाइ 360 अरब रुपयनि जी मिनी बजट वफ़ाक़ी काबीना के ख़ासि इजलास में मंज़ूरी खां पोइ अॼु क़ौमी असेंबली में पेश कंदी। ज़रीन मूजिब पेट्रोल गैस ऐं बिजली अघनि में वाह थी वेंदी। 1700 शयुनि ते टैक्स लागू थींदो। ॿारनि जा डायपर्स, मेकअप के सामान, ॿाहिरां घुरायल जूतनि, परफ्यूम ऐं कपिड़नि ते बि टैक्स वधाए वेंदो। मक़ामी सतह ते तैयार थींदड़ शयुनि ते सेल्स टैक्स 12% मां वधाए 17% करण जी तजवीज़। इम्पोर्टेड गाॾियुनि ऐं मक़ामी सतह ते तैयार थींदड़ गाॾियुनि ते बि टैक्स वधाइण जो इम्कान। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान मिनी बजट ते इत्तेहादियुनि खे मञण लाइ मुतहरिक थी वियो। इमरान ख़ान इत्तेहादी जमायतुनि जे पार्लियामानी अॻुवाणनि जो इजलास अॼु तलब करे वरितो। ऑपोज़िशन भी मिनी बजट के रोकण लाइ संदरा ॿधी वरिता। क़ौमी असेंबली जे इजलास खां अॻु मुख़ालिफ़ धिर जो इजलास थींदो। मिनी बजट ऐं स्टेट बैंक जे बिल जी सख़्त मुख़ालिफ़त कई वेंदी। PTI जो हुकूमती दौर मईशत ऐं गवर्नेंस के लिहाज़ से बदतरीन रहियो। इक़्तिसादी ऐं सियासी इस्तेहकाम सिधी रीत क़ौमी सलामती सां जुड़ियल आहे। ऑपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जो ट्वीट। चवे तो शहरी पंहिंजे मुस्तक़बिल बाबत एतिरो नाउमीद पहिरीं कॾहिं बि न हुआ। उन जा असर क़ौमी सलामती ते पवंदा। मईशत जी तरक्की जा समर अॼु ताईं अवाम ताईं न आहिनि पहुता। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जो एतिराफ़। संदसि चवणु आहे त लीडर हिकु ई आहे जंहिंजो नालो इमरान ख़ान आहे। पहिरियां इमरान ख़ान ऐं पोइ उन जी हुकूमत लाइ दुआ कयो। हेठें तबिके में ख़ुशहाली ईंदी त तॾहिं असुल पाकिस्तान ठहंदो। हू जेसि ताईं नाणेवार वज़ीर आहे इमरान ख़ान जो इहो ख़्वाबु पूरो कंदो। वॾियूं बैंक्स हाणे ज़रायत जे शोबे में कर्ज़ ॾींदियूं ऐं ज़रायत में 3 सालनि जो व्याज खां सवाइ कर्ज़ ॾिनो वेंदो। This headline